अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठू अरवा बहाला। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता कर अल करीम। जेके मुफ़लिस आहिनि उन्हनि खे दौलत अता कर अल करीम। बेवसने बेकसने ग़मख़ारन जो डोसरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अड़ियन जो आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता कर अल रहीम। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सिहत अता कर अल रहीम। दर्द वारनि वेचारनि जो ख़ैरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। रिज़्क़ रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अल अव्वल अल आख़िर। रिज़्क़ रोज़ीअ में उन्हनि खे बरकत ॾे अल अव्वल अल आख़िर। कॾो ख़ुशहाल करियो आला ऊला आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। परेशानियूं वधी वयूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। परेशानियूं वधी वयूं आहिनि अल ज़ाहिर अल बातिन। कॾो परेशानियूं दूर करियो नूरुल वरा आहे। आधार अड़ियन जो अहमद बेसहारन जो सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अणलिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन जे। अणलिखिया लिखंदो कंदो नामुमकिन खे मुमकिन कर रहमतुल आलमीन। नेमतूं ऐं रहमतूं अता करियो नूरुल वरा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। मिठूअ जा सभु मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। मिठूअ जा सभु मुश्किल आसान करियो मुंहिंजा मौला। नेक मक़सद मतिलब हासिल थियनि पूरा करियो नूरुल ख़ुदा बदरुल दुजा आहे। सहारो बेसहारन जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। आधार अड़ियन जो अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे।